बाबा पूरी सिंधु दरिया वाले मामले ते पंहिंजी धरती लाइ सरापा एहतजाज बणियल आहे। ही केनाल समूरा असां कॾहिं बि कोन ॾींदासीं। सिंधूअ ते धाड़ो हण असां कॾहिं बि कोन ॾींदासीं। सिंध जूं ज़मीनूं मदनी वसीला सिंध खे ॾिना वञनि, सिंध खे पंहिंजो हक़ ॾिनो वञे। न त असांजो बचो जेको आहे 5 सालनि जो बि स्कूल में पढ़ंदड़ उहो बि तव्हांजे ख़िलाफ़ु बग़ावत कंदो। हीअ बग़ावत जी इंतिहा ते हद ताईं पहुचंदी। इन करे असां चाहियूं था त हीअ केनाल पंहिंजा ख़तमु करे सिधो सिंध जेको सिंधु दरिया खे पंहिंजो हक़ आहे उहो ॾिनो। बिलाल भुट्टे खे पाकिस्तान खपे जो मतिलबु इहो आहे त सॼी सिंध ई खपाईंदा। जेको बचियल कुझल आहे मुंहिंजे ख़्याल में जेको रहियल आहे त उहो सभु कुझु ई खपाईंदा। पर ईअं करण लाइ हाणे टाइम उन्हनि जो पूरो थी चुको आहे। सिंधी माण्हू सुजाग थी चुका आहिनि। सभु उन्हनि जा मादनी वसीला विया, धरती वई। जॾहिं सिंधु दरिया जे पाणी जो मसइलो आयो त सिंधी माण्हू जंग करण लाइ तयारु थी पिया आहिनि। हाणे घणा उरबा न हली सघंदा। इन ई करे सीसीमा इजलास घुराए सिंधु दरिया खे पंहिंजो पाणी ॾिनो वञे।